आही सिंध महजी मां जिनो सॾे अवामी न्यूज़ आही सिंध महजी मां। नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे घोटकी में ख़बर ॾींदा हलूं त घोटकी में अवामी न्यूज़ जे ॾिनल सक़ाफ़ती सॾ सिंध मुंहिंजी माउ जे उनवान खे समूरे सिंध में भरपूर मोट मिली रही है। सिंधी क़ौम जी क़ौमी ईद वॾे जोश जज़्बे सां मल्हाई पई वञे। सक़ाफ़त जे हवाले सां घोटकी प्रेस क्लब ॿाहिरियां हिकु मुख्य तक़रीब थी गुज़री है, जंहिंमें सवनि जी तादाद में नौजवान तोड़े ॿारनि सक़ाफ़ती वेस टोपी अजरक पेरे शिरकत कई है। मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमनि पारां शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां आयल रैलियुनि जी सूरत में प्रेस क्लब घोटकी ॿाहिरां पहुता, जिते सिंधी क़ौमी गीतनि ते रक़्स कयो वियो। घोटकी जे मुख़्तलिफ़ सियासी समाजी अॻवान पीपी जे अब्दुल मजीद लाखो, सिकंदर अली लाखो, रईस अकबर दायो, समाजी अॻवान अली हसन महर सारंग ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। जॾहिं त प्रेस क्लब ॿाहिरां कोठल तक़रीब में नाले वारे फनकारनि लाल बख्श अहमद ऐं ॿियनि क़ौमी गीत ॻाए वेठलनि खे झूमण ते मजबूर करे छॾियो। इन मौक़े ते तक़रीब खे ख़िताब कंदे सियासी समाजी ऐं अदीब अॻवान चयो आहे त सिंध जी सक़ाफ़त हज़ारे साल क़दीम आहे, जिन जा शाहिद मोइन जे दड़े में ऐं मूमल जी माड़ी जहिड़ा तारीख़ी माग। हिन चयो आहे त असीं सिंधी हिकु अमन पसंद क़ौम ऐं मोहबत ऐं प्यार कंदड़ आहियूं। हिन चयो त अॼु समूरी क़ौम इहो वचन करे त सिंधी माण्हू ऐं सिंध हिकु आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।